नाज़रीन, दोदापुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। हर तरफ़ ॿोर जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि ऐं आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे बशीर अहमद कटोहर। जी बशीर। जी बिल्कुल, दोदापुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जेको आहे सो ॿोॾि वारी सूरत हाल अख़्तियार कयल आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोदापुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में दोदापुर, दाऊदजानपुर, हुसैनाबाद, पूनू भट्टी, लालशाह बरी, दोदापुर वॾा बोसण रोड जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उहे ॻोठ हिन वक़्तु जेको आहे सो मुकमिल पाणी हेठि अची विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हज़ारें एकड़नि ते पोखियल सारियो फसल पिणु ॿुॾी वियो आहे। केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल हुजण सबबि जेके ॻोठनि रहवासी आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जे हेठि जेके आयल ॻोठ आहिनि, हातिम खोसो, हाजी अला ॾितो खोसो, भुटो दस्ती ॻोठ, मियां बख़्श दस्ती, बशाम कटोहर ॻोठ, सालेह लाशारी ऐं ॿिया जेके पसगिरदाई में जेके ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आयल आहिनि। पाणी सबबि ॻोठनि में पाणी दाख़िल हुजण सबबि केतिरा ई ॻोठनि में जेको आहे सो घर ॾियण सबबि केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। चोपायो माल पिणु घर में किरण सबबि मरी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेका बारिश आहे उहा तव्हां ॾिसी सघो था त सैलाबी सूरत हाल अख़्तियार कयल आहे। इंतिज़ामिया तरफ़ां हिन इलाइक़े जी हिन वक़्तु का बि सार संभाल न लधी वई आहे। जॾहिं त हिन वक़्तु बरसाति मुतासिर जेके इलाइक़े वासी आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे तमामु घणा परेशान आहिनि। उन्हनि जेके आहे हिन वक़्तु बेयारो मददगार बणिजी खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि जे लाइ हिन टाइम को शेल्टर जो बंदोबस्तु न कयो आहे। इंतिज़ामिया तरफ़ां हिन पाणी खे नेकाल करण लाइ कंहिं जेको आहे सो को बंदोबस्तु न कयो वियो आहे। न ई हिते खाद खुराक जी जेको आहे सो तमामु घणी किल्लत थी वई आहे। इंतिज़ामिया तरफ़ां हिन इलाइक़े जी का वार न कई वई आहे। इलाइक़े वासियुनि पारां DC जकाबाद ऐं ॿियनि वसवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द उन्हनि जे वार करे जेको आहे सो पाणी खे मुख़्तलिफ़ रस्तनि खां कट ॾेई नेकाल करे उन्हनि जी ज़िंदगी बचायो वञे। जी।